वरी वज़ीर मुराद अली शाह की सदारत हेठि कराची के तरक्याती मनसूबनि बाबति इजलास थियो आहे। इजलास में सूबाई वज़ीर नासिर शाह, मुर्तज़ा वहाब, चीफ सेक्रेटरी सिंध सुहेल राजपूत ऐं ॿिया अमलदार शरीक थिया। वरी वज़ीर मलीर एक्सप्रेस वे ते कम तेज़ करण ऐं IG सिंध खे कम वारे हंधि पुलिस पिकेट्स क़ाइमु करण जी हिदायत कई आहे। वरी वज़ीर मुराद अली शाह की सदारत हेठि कराची के तरक्याती मनसूबनि बाबति इजलास थियो। इजलास में नासिर शाह, मुर्तज़ा वहाब, चीफ सेक्रेटरी सिंध सुहेल राजपूत ऐं ॿियनि अमलदारनि शिरकत कई आहे। वरी वज़ीर मलीर एक्सप्रेस वे ते कम तेज़ करण ऐं IG सिंध के कम वारे हंधि पुलिस पिकेट्स क़ाइमु करण जी हिदायत कई आहे। दोदो चांडियो खां तफ़सील मालूम कयूं था। दोदो वधीक आगाह कजो। तरक्याती मनसूबनि जे हवाले सां ही इजलास थियो आहे सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत में, जंहिंमें कराची जा ॿिया प्रोजेक्ट ख़ासि तौर मलीर जेको एक्सप्रेस वे आहे उन जे हवाले सां अॼोके इजलास जे अंदरि जेको वॾे वज़ीर हिदायतूं कयूं आहिनि, गॾो ख़ासि तौर उनजे न रुॻो कम पर जिते उनजे कम जे हवाले सां सिक्योरिटी जा इंतज़ाम आहिनि उन जूं पिणु हिदायतूं कयूं आहिनि। गॾु वॾे वज़ीर मुख़्तलिफ़ जेके प्रोजेक्ट आहिनि उन्हनि ते ब्रीफिंग वरिती आहे। कराची शहर जे अंदरि जेके सिंध गवर्नमेंट जा हलनि था, गॾो गॾु हिन में जेके वफ़ाक़ सां कंसर्न प्रोजेक्ट आहे उन बाबति वज़ीर अज़म यादव वज़ीर जेके इशूज़ रखिया उन जे फॉलोअप में ही इजलास आहे, जंहिंमें उन वॾे वज़ीर चयो आहे त इन माली साल जे पुॼाणी ताईं जेके वॾा तरक़ियाती मनसूबा आहिनि उहे ख़ासि तौर मुकमल कया वञनि। मलीर एक्सप्रेस वे जो कमु आहे ऐं ॿिया प्रोजेक्ट जेके आहिनि उन्हनि खे मुकमल कयो वञे त जीअं उन लाइ फंड रिलीज़ करण जे हवाले सां पिणु नाणे खाते खे वॾे वज़ीर हिदायतूं ॾिनियूं आहिनि त फंड रिलीज़ कया वञनि त जीअं कम मुकमल थी सघनि। जी दो महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।